अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू इनसाइट। आऊं आहियां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मुल्क जे पॉलिटिकल मंज़रनामे ते हलंदड़ जेके मामला आहिनि, डेवलपमेंट्स आहिनि, उनखे जो कि प्रोग्राम में फोकस कंदासीं। जनरल फैज़ हमीद आहिनि, उन खां पोइ वधीक 3 रिटायर्ड फौजी अफ़सरनि जी गिरफ़्तारीअ खां पोइ हाणे केरु रिडार ते आहे, इन ते तमामु घणो बहस हलंदड़ आहे, छाकाणि त ख़ुदि वफ़ाक़ी सरकार बार बार इहा ॻाल्हि कंदे नज़र अचे पई ऐं इशारा ॾिए पई त ईंदड़ जेको ॾींहं हूंदा उन में वधीक गिरफ़्तारियूं थींदियूं ऐं उन्हनि जो जेको दाइरो हूंदो उहो रुगो फ़ौज ताईं महदूद न हूंदो। त हाणे हीउ जेको एहतसाब वारो मिशन हलंदड़ आहे, हाणे केरु उन एहतसाब वारे मिशन में उन जे रडार ते हूंदो, उन में निशाने ते नज़र ईंदो, उन ते पिणु गुफ़्तगू थींदी। उन खां सवाइ नाज़रीन, जेका मुल्क जी मईशत आहे, मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे, गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां मुल्क जो जेको अवाम आहे रोडनि रस्तनि ते बि अचे थो ऐं इहो दाहूं कंदो रहे थो त जेके बिजली जा ॻरा बिल हुजनि, उन खां सवाइ महांगी गैस हुजे, या उन खां सवाइ जेके आम ज़िंदगी जा जेके ॿिया मामला आहिनि, उन हवाले सां तमामु घणी ॾुखी सूरत हाल थी वई आहे हिकु आम माण्हूअ जे लाइ। ज़िंदगी जे हवाले सां उन ॻणतीअ जो इज़हार मियाँ साहब कल्ह बि कयो हो ऐं अॼु बि मियाँ नवाज़ शरीफ़ साहब अॼु हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें पंजाब जी जेका CM आहे मरियम नवाज़ साहिबा, उहो बि साणसि गॾु ई वेठली ऐं उन्हनि खे उन्हनि शाबाशी बि ॾिनी आहे त पंजाब में अटे जे हवाले सां उन्हनि सुठो कमु कयो आहे ऐं गॾोगॾु उन्हनि ऐलान बि कयो त पंजाब त जेके अवाम उन्हनि जे लाइ आर्ज़ी बिजली बिलनि में रिलीफ जो हिकिड़ो ऐलान कयो आहे त जेके 500 यूनिट इस्तेमालु कंदड़ वाहिपेदार आहिनि उन्हनि खे 14 रुपया फ़ी यूनिट ते बिजली सस्ती हूंदी, जो जेको नफ़ाज़ हूंदो उहो ईंदड़ महीननि खां थींदो। ऐं गॾोगॾु उन इहा ॻाल्हि कई त जेका मुल्क जी मौजूदा सूरत हाल आहे उनखे वठी खेनि तमामु घणी ॻणती आहे। उनजो इहो चवणु हो त अॼु बि पुछियो वञे, मुल्क जे अवाम खां बि पुछियो वञे त जॾहिं खेनि इहो कढियो वियो, अॼु वरी उन्हनि मुझे क्यों निकाला वारो सुवाल बि वरजायो आहे त जंहिं वक़्तु हू मौजूदु हुआ त मुल्क अंदरि 10-10 रुपया किलो सब्ज़ी मिलंदी हुई। उन खां सवाइ संदनि इहो चवणु आहे त जेका बिजली जो रेट हो, डॉलर जो रेट हो, तव्हां के बि अघु खणी ॾिठो त उन वक़्तु छा सूरत हाल हुई ऐं इन समूरी सूरत हाल जो जेको ज़िम्मेवार आहिनि उहे माण्हू आहिनि जेके जेल में मौजूदु आहिनि ऐं तमामु घणो वधी चढ़ी करे ॻाल्हाइनि पिया, उन्हनि खां बि पुछणु घुरिजे। नाज़रीन, उन खां सवाइ अॼु असांखे हिकिड़ो ॿियो मामिलो बि नज़र आयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हिन वक़्तु हुकूमती जेको सेटअप आहे उनजो हिसो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि अॼु मईशत जे हवाले सां ॻाल्हायो आहे। जो चवणु आहे त हिकु अहिड़ो वक़्तु आहे मुल्क अंदरि जो सॼे मुल्क जो अवाम परेशान आहे, बिजलीअ जा जेके बिल आहिनि, ॿिया मामला आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत अवाम सां पंहिंजा वाइदा पाइण में नाकाम थी आहे। इन करे पीपल्स पार्टी पारां टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो थियो आहे। अॼु पीपल्स पार्टी पारां इहो बि ॼाणायो पियो वञे त ॾुखियो वक़्तु मुल्क ते हलंदड़ आहे, पर असां उन वक़्त में ॾिसूं पिया त तमामु महांगा इश्तिहार आहिनि जेके हलाया पिया वञनि। ख़ासि करे हुननि ताज़ो ई नाज़रीन अव्हांखे बि ज़रूरु अव्हांजी ॼाण में हूंदो त ताज़ो ई जेको न्यूयॉर्क में टाइम्स स्क्वायर आहे, टाइम्स स्क्वायर ते पिणु उहे इश्तिहार बि डिस्प्ले थिया हुआ। उन्हनि खे उनजे हवाले सां बि पीपल्स पार्टी ॻाल्हायो आहे त तमामु महांगा इश्तिहार हिन वक़्त में हिन हुकूमत ॾिना आहिनि त टफ टाइम हुकूमत खे ॾियण जो पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां फ़ैसिलो थियो आहे। उन खां सवाइ नाज़रीन कुझु ॿियूं डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं। अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी KP जी हुकूमत, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे, उते बि कुझु मामला नज़र आया आहिनि। पार्टी जे अंदरि जा जेके इख़्तिलाफ़ात तमामु घणा खुली करे साम्हूं आया आहिनि। उहा पंजाब में पार्टी जा सदर आहिनि हमाद अज़हर साहब, उन्हनि पिणु इस्तीफ़ा ॾिनी आहे। उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त जेका संदन एक्सेस आहे उहा बानी PTI ताईं कोन्हे। कुझु इन टाइप जा ई जेके इल्ज़ाम KP में बि साम्हूं अचनि पिया त तमामु घणी मदाख़लत थिए पई उतां जे CM पारां जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि करप्शन खे वठी करे। उन वारे सां नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं। जो कि प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे मां उनजो तारुफ़ कराईंदसि। मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब, स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। मूंखां सवाइ वीडियो लिंक ते मूंखे जॉइन कयो आहे लाल माली साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि। असलम गौरी साहब JUI जा सीनियर अॻवान आहिनि। ऐं मुस्लिम लीग नून मां मूंखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते मियां अज़ीम साहब। अवां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं सभिनी खे भलीकार चवंदसि हिन प्रोग्राम में। ऐं करीम साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी, छा चवंदो मां समूरी सूरत हाल ते? पाकिस्तान पीपल्स पार्टी बि अॼु मायूस नज़र अचे पई ऐं ॼाणाए पई त वफ़ाक़ी हुकूमत बिल्कुलु नाकाम थी आहे। अवाम सां जेके वाइदा थिया आहिनि इनखे कीअं ॾिठो, अवां ॿुधाईंदो त उहे कहिड़ा वाइदा जेके अवाम सां त जेके वाइदा थिया उन्हनि जे लाइ चयो पियो वञे, पर ख़ुदि पीपल्स पार्टी सां बि के वाइदा थिया हूंदा? महिरबानी नाज़िया मीर, असांजो शुरू खां इहो मौक़िफ़ रहियो आहे ऐं असांजी लीडरशिप शुरू खां चवंदी अचे पई त
बजट जॾहिं थियो पियो उनमें बि सलाह मशवरा सही कोन थिया ऐं उन खां पोइ ॿियनि मसइलनि में बि हिननि सलाह मशवरा कोन कया। त हाणे तव्हां ॾिसो न त हीअ जेका महांगाई आहे जंहिंमें इलेक्ट्रिसिटी गैस ऐं ॿियूं चीज़ूं आहिनि उनमें जेको आहे सो माण्हुनि जी रड़ लॻी पई आहे ऐं केॾी महिल बि जेको आहे सो माण्हू सड़कनि ते अची सघनि था। छा जो इलाही इनबेरेबल आहे बजट इहो माण्हुनि जी माना वसत खां वधीक थी वियो आहे, ख़ुशूसन जेको ग़रीब तबिको आहे ऐं मिडिल क्लास सां बि इहो ई असरु आहे। त उहो हिन ते सलाह मशवरा करण लाइ तयारु कोन्हनि ऐं नेचुरली इहे चीज़ूं फ्लेयर अप थींदे नज़र अचे थी। यकीनन पीपल्स पार्टी खे सियासत करणी आहे, कंदी बि अचे ऐं अवाम जे जेको आहे सो मज़ाज खे ॾिसी करे असां हलंदासीं ऐं इहे सलाह मशवरा करण लाइ तयारु कोन्हनि। हालात जेके आहिनि सो मुल्क जा असीं सम्झूं था। पर मुस्लिम लीग नून ॼाणाए थी त ही अवाम जे मिज़ाज जी सियासत न आहे। पीपल्स पार्टी विकेट जे ॿिन्ही पासनि खां खेॾे पई ऐं असांखे ॿिया मामरा आहिनि ऐं ॿाहिरि वञी उहे पंहिंजे लाइ सियासत कनि पिया। इहो हुनजो चवणु आहे, उहो चई सघनि था, हुनखे असीं रोके त नथा सघूं, असीं छो क्रिटिसाइज़ कयूं। असांजी पंहिंजी सियासत आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो जेके हालात जेके डेवलप पिया थियनि पाकिस्तान में ऐं हालात जेके आहिनि ख़िते में जेके डेवलप थिया आहिनि उन में अगरि असां कंसल्टेशन सलाह मशवरे सां कोन हलियासीं त मतिलबु असां त मतिलबु मुस्लिम लीग नून जो कमु आहे न। हाणे अॼु मियां साहिबु जेको आहे सो बिजली जी क़ीमतूं पंजाब में घटाए छॾियूं आहिनि, मियां नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि। त हाणे हू किथे पाण खे एशिया जो लीडर ऐं पाकिस्तान जो लीडर सॾण वारो आख़िर में वञी करे लाहौर ऐं मॉडल टाउन जो लीडर थी वियो आहे। त इहा बि हिकिड़ी जेका आहे सो हिकिड़ी अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे त नेशनल लीडर पाण खे सॾाइण वारो उहो वञी करे आख़िर में वञी करे रायवंड जो लीडर थी वियो आहे। त हू तव्हांखे छा पियो नज़र अचे? तमामु पुराणा पॉलिटिशियन्स आहियो त हू महदूद कयो वियो आहे उन्हनि खे या महदूद पाण थिया आहिनि? हू साईं महदूद केरु कंहिंखे नथो करे सघे। मिसाल जे तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चए थी त असां वफ़ाक़ जी पार्टी आहियूं, सेंटर टू द लेफ्ट पार्टी आहियूं, ग़रीब तबिके जी पार्टी आहियूं। सिर्फ़ु ग़रीब तबिको सिंध में त कान्हे, पंजाब में बि आहे, ख़ैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, हर जॻह आहे। त हाणे असां पाण खे अगरि महदूद करे छॾियूं त पोइ नेचुरली असांजी माना हिकिड़ो मंतकी अंजाम ते पुॼंदासीं। कारण छा थी सघनि था? जीअं मां पाण ॼाणायो त मियां साहिबु चवंदा रहिया आहिनि, ख़ुदि असां ॾिठोसीं त को वक़्तु हो त मियां साहिबु सिविलियन सुपरमेसी जा सिंबल हुआ, अलामत बणियल हुआ ऐं अॼु हिन वक़्तु जेका मुल्क अंदरि सूरत हाल आहे मियां साहिब जी तरफ़ां को बयानु न आहे, को मामिरो न आहे। अवां बि दुरुस्त फरमायो, मियां साहिबु जॾहिं खां आया आहिनि को इजलास हुननि अटेंड कोन कयो आहे, कंहिं सूबे में हू कोन विया आहिनि ऐं उन्हनि जी पॉलिटिक्स पंजाब ताईं महदूद नज़र अचे पई। अॼु बि अहिड़ी का ॻाल्हि मियां शहबाज शरीफ़ साहिब जे हवाले सां बि उन्हनि जी का अहिड़ी ॻाल्हि जीअं मरियम साहिबा खे उन्हनि शाबाशी ॾिनी कुझु शयुनि जे हवाले सां, उहो मामला बि नज़र न आया। त हिन जा कारण अव्हांखे कीअं पिया नज़र अचनि? मुस्लिम लीग बुनियादी तौर ते जेको आहे सो मुज़ाहिमती पार्टी कान्हे ऐं ऑपॉर्चुनिस्ट पार्टी रही आहे शुरू खां वठी करे ऐं मौक़ा परस्ती हुन सदाईं ज़ाहिर कई आहे ऐं जेल में बि हिननि जो को रोल एॾो मुड़ुसु वारो कोन हो जेको शहीद भुट्टे जो हुजे। त हाणे इहे सभु चीज़ूं आहिनि, आउं वधीक तनक़ीद नथो करणु चाहियां, पर एज़ सच पंजाब जी पॉलिटिक्स में मुस्लिम लीग नून जी ॻाल्हि थो कयां, उनमें मुज़ाहिमत नज़र नथी अचे, इन करे हू कॉम्प्रोमाइज़ करे हलनि पिया। ऐं शहबाज शरीफ़ जो जेको बिहेवियर तव्हां ॾिसो एज़ अ प्राइम मिनिस्टर इलाही अरसे खां, उहो बि को एॾो हिकिड़ो सिविलियन सुपरमेसी वारो त कोन्हे। ऐं मियां साहिब जो भाउ आहे ऐं मियां साहिब जो क्लेम आहे त जेको माण्हुनि जो मुस्लिम लीग जो क्लेम आहे त वोट बैंक नवाज़ शरीफ़ जो आहे, त उन में त शहबाज शरीफ़ हुजे या मरियम नवाज़ हुजे, उन में को सिविलियन सुपरमेसी वारी एक्ट या करेज या बोल्डनेस गुज़िरियल 8-9 महीननि में नज़र त नथी अचे। त हाणे इहे सभु चीज़ूं उन्हनि खे खणी कुझु हाणे ख़्वाजा आसिफ़ जा जेके स्टेटमेंट अचनि पिया ख़ासि तौर ते अॼुकल्ह, या उहो त माना ई जेके आहे न मूंसां हीअं थी वियो, असां सां हीअं थी वियो, फलाणे सां हीअं थी वियो, माना उहो जेको ॿार कोन्हे जेको क्लास में कंदो आहे, क्राए कंदो आहे, अहिड़ा स्टेटमेंट हिकिड़ा अपोलोजेटिक ऐं जेको आहे सो स्टेटमेंट्स पिया अचनि।
तो हाणे ये चीज़न में असीं तो सर्वाइव करे कोन सघंदासीं पीपल्स पार्टी। असांखे अगरि सियासत करणी आहे त असांखे जेको असांजो पंहिंजो राह या असांजी जेका आइडियोलॉजी आहे उन हिसाब सां हलणो पवंदो, न त हुन सां गॾु असां बि ॿुॾी वेंदासीं। त जेका प्रेस रिलीज़ अॼु आई आहे या स्टेटमेंट त कान आई आहे, प्रेस रिलीज़ आई आहे, त उहो नेचुरली बिलावल त शुरू खां चवंदो अचे त असां जेको आहे सो पॉलिटिक्स आवाम जी कंदासीं ऐं पब्लिक इंट्रस्ट वारी कंदासीं। त इहो ई आहे हिन जो जवाब भी इहो ई आहे, मतलब भी इहो ई आहे, टारगेट भी इहो ई आहे। ठीकु आहे, तव्हां चओ पिया त जेकॾहिं हू ॿुधंदा त पीपल्स पार्टी जो सर्वाइवल ॾुखियो आहे ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे लाइ को रस्तो ॾिसंदी आवाम जे मिज़ाज मुताबिक़। मियां अज़ीम साहब असांखे जॉइन कयो आहे। मियां साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मियां अज़ीम साहब, मेरे साथ यहाँ पर डॉक्टर करीम ख्वाजा साहब, लाल माली साहब, असलम गौरी साहब प्रोग्राम में मौजूद हैं। अभी बात हुई प्रोग्राम के आगाज़ में मुल्क की बदहाल मैशत की, माशी सूरत हाल की, और इस पर पाकिस्तान पीपल्स पार्टी ने एक फ़ैसला लिया है कि वो टफ टाइम अब देंगे, क्योंकि वो जो आवाम के साथ फैसले वायदे किए गए वफाकी सरकार की जानिब से उन पर अमल नहीं कर पाई ये हुकूमत, और अब मज़ीद तो बहुत मुश्किल है इस किस्म के सूरत हाल में। साथ साथ मियाँ साहब ने भी एक ऐलान किया, लेकिन वो सिर्फ पंजाब के अवाम के लिए था। उस पर भी बड़े सवालात उठ रहे हैं कि क्यों मियाँ साहब तो खुद मुस्लिम लीग नून ये कहती रही कि हम एशिया के लेवल के वो लीडर हैं, इंटरनेशनल सतह के वो लीडर हैं, और उनके आने के बाद अब हम देख रहे हैं कि सिर्फ पंजाब के अवाम की हद तक मामलात और बयानात। तो ऐसा क्यों नज़र आ रहा है? कोई उनको महदूद कर दिया गया है, वो खुद साइडलाइन हो गए? क्या मामला चल रहे हैं पार्टी के अंदर इस हवाले से? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, आपने जो मियाँ साहब की जो आज मियाँ साहब ने कौम के साथ जो बात की है, तो उसमें आपने एक तरफ की तो बात कर दी है, लेकिन आप मुझे ये बताएं कि उन्होंने जो 2-3 बातें मुख्तलिफ जो बयान की हैं। सबसे पहले तो उन्होंने एक बात जो उनको मजाक किया जाता था कि मुझे क्यों निकाला, आज भी उन्होंने ये कहा है कि मुझे 2017 में क्यों निकाला। उसकी वजूहात क्या थी? उसकी वजूहात यही थी कि तरक्की की राह पे जो गामजन था ये मुल्क, और ये तरक्की बहुत सारे इंटीरियर और एक्सटीरियर लोगों को ये तरक्की पसंद नहीं थी। तो मियां मोहम्मद नवाज शरीफ का आज जवाब मिल चुका है। मुल्क को जिस जगह पे उन ताकतों ने पहुंचाया है जिन्होंने वो तरक्की जो देखना नहीं चाहते थे, तो यही मियां साहब सवाल करते थे कि मुझे क्यों निकाला। ये तरक्की रोकने के लिए निकाला था। ये जो मोटरवे का जाल बिछ रहा था, जो वो उन्होंने आज ये भी कहा कि उनके दौर में जो बैंकों का इंटरेस्ट होता था 5%, जो आज 22% और 18% के ऊपर चला गया है, इसलिए उनको निकाला था। तो बात ये है कि मियां साहब के अलावा मुझे ये बताएं, हम तो बार बार ये कहते हैं कि मियां साहब के जितने दौर गुजरे हैं आप वो देखें, उनके अंदर पाकिस्तान की तरक्की की इशारा देखें कि कितनी थी, और जो बाकी दौर गुजरे हैं उनमें देखें आप, हर शोबे के अंदर मियां साहब ने तरक्की की। हर शोबे के अंदर उन्होंने पाकिस्तान को एशिया का टाइगर बनाने का एक अज़म किया हुआ था कि हम एशिया का टाइगर पाकिस्तान को बनाएंगे। लेकिन तो मियां अजीम साहब, अब क्या रुकावट है? अब मियां नवाज शरीफ साहब मौजूद हैं मुल्क के अंदर, वो क्यों वो किरदार माजी वाला जिसका आप जिक्र कर रहे हैं वो क्यों नहीं अदा कर पा रहे? रुकावट कहाँ है, कहाँ? यही सवाल हम आपसे करना चाह रहे हैं जी, क्योंकि इस वक्त जो हुकूमत है उसमें मियां शहबाज शरीफ साहब मरकज में है, मरियम नवाज साहबा जो आज इस प्रेस कॉन्फ्रेंस में उनके हमरा भी थी, वो पंजाब के सारे मामला चला रही हैं। तो फिर अब रुकावट कहाँ है? मियां साहब माजी वाला किरदार क्यों नहीं अदा करते? देखें, बात ये है कि इस वक्त जो मुल्क की माशी सूरत हाल है, जो IMF के चुंगल में हम फंसे हुए हैं, वहां से निकलने की जो कोशिश कर रहे हैं, तो यहाँ पे जितने टैक्स इकट्ठे किए जाते हैं वो IMF को कर्जे वापस करने की शक्ल में, और चाइना से जो हमने कर्जे लिए हुए हैं, सऊदीया से जो कर्जे लिए हुए हैं, ये कर्जों का जो रिकॉर्ड तोड़ा था, जो बानी PTI ने पाकिस्तान की हिस्ट्री में 3.5 साल में इतना कर्जा उसने लिया कि पाकिस्तान का उसने इस शोबे के अंदर रिकॉर्ड को तोड़ा। सबसे ज्यादा उसने ये रिकॉर्ड कायम किया कि सबसे ज्यादा कर्जा लेने में। अब मसला ये है कि वहां से निकलने के लिए पूरी कौम को, और हमने तो, हमारी मुस्लिम लीग ने तो कुर्बानी दे दी है
अपने वोटों की, अपनी पार्टी की हमने कुर्बानी दी है मुल्क के अंदर। हमने सिर्फ पाकिस्तान को देखा है कि पाकिस्तान को हमने किस तरीके से आगे लेके जाना है। लेकिन जो आपका सवाल है बुनियादी, वो बिल्कुल ठीक है कि अवाम को रिलीफ कब मिलनी चाहिए। जी अवाम मियां अजीम की साहब, इस पर मैं आपसे रिलीफ जवाब के लेती हूँ, लिए एक शॉर्ट अवाम कमर्शियल की ब्रेक मुझे लेना है, इस पर आपका जवाब मुकम्मल लेंगे। और ये सवाल भी ज़रूर है क्योंकि आपने जो बात कही कि वो माजी जिम्मेदारान जो हैं वो कुछ कोई और हैं, आज मियाँ साहब ने वही जिक्र किया, लेकिन आपके इत्तेहादी जो हैं, आपके हुकूमती जो सेटअप का जो हिस्सा हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी भी आप पर ये तनकीद कर रही है, आपकी हुकूमत पर ये कह रही है कि इस वक्त जो वायदे अवाम के साथ किए गए उनका कोई हिसाब नहीं है, वो बिल्कुल पूरे नहीं हो सके। तो इस पर आपसे जवाब लेंगे। नाज़रीन को मुख्तसर ब्रेक था वठाऊँ, ब्रेक खां पोइ वापस आजू। वेलकम बैक नाज़रीन, रबी रवा के प्रोग्राम में भलीका। जी मियाँ साहब, आप बात कर रहे थे इस हवाले से, बताइएगा। और पीपल्स पार्टी ने जो टफ टाइम देने की बात की है और नाकामी की बात की है कि हुकूमत नाकाम हो चुकी है अवाम के अपने वायदों के हवाले से। देखिए बात ये है, देखिए पहले हम इत्तेहादियों की बात कर लेते हैं, फिर हम दूसरी बात करते हैं। जी पहली ये बात है कि सिंध के अंदर हमारे इत्तेहादियों की हुकूमत है या नहीं है। सिंध के अंदर गवर्नर देख लें, सिंध के अंदर वजीर आज़म देख लें, कौन है। और जो 18वीं तरमीम में इनको सारी फैसिलिटी मिली हैं और सूबों को जो इख्तियारात मिले हैं, वो इख्तियारात इनके पास कम है। इनको चाहिए कि सिंध के अवाम के लिए करें खिदमत, इनको किसी ने रोका हुआ है। तो सिंध के अंदर इनकी सारी हुकूमत है, हमें बताएं कि सिंध को एक मिसाल बना के हमारे सामने पेश करें कि ये ले, हमने सिंध के अंदर ये पॉलिसियां हम ले आए हैं, और आप पंजाब के अंदर और बाकी सूबों के अंदर भी करें। केपीके के अंदर किसकी हुकूमत है? केपी के अंदर भी हुकूमत अपोजिशन जो बैठी हुई है उनकी है, वो भी अपनी पॉलिसी लेके आए अवाम के लिए। बताएं अवाम उनको, उनके पास कौन सा ऐसा फार्मूला है इन हालात में कि वो अवाम को रिलीफ दें। पंजाब के अंदर हम पंजाब के अंदर कर सकते हैं, जो पाकिस्तान के अंदर कर सकते हैं, वो तो फेडरल सतह के ऊपर भी हो रहा है, प्रोविंशियल सतह के ऊपर भी हो रहा है। लेकिन बाकी जो 2 सूबे हैं उनके अंदर हुकूमत किनकी है? मियाँ साहब, वो तो हम जवाब लेते हैं, करीम साहब से और लाल साहब भी मौजूद हैं, लेकिन मियाँ नवाज शरीफ साहब भी ये कह रहे हैं कि जो मुल्क की मौजूदा सूरत हाल है, बहुत परेशानी है उनको। लाल साहब, अवाम वटि छा रिस्पॉन्ड कंदो? मियाँ साहब जी मां ॻाल्हि ॿुधी, करीम साहब जे मौक़े वां ॿुधो, 2 हुकूमतूं, पीटीआई जी हुकूमत आहे केपी में, उते जे अवाम जे बि मसलो आहे, छा चवंदो वहां? महिरबानी नाजिया, असांजो इहो शुरू खां ई मौक़ुफ़ आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हिकिड़े ई सिके जा 2 रुख़ आहिनि। ॿिन्ही हिन मुल्क खे लुटियो आहे, फुरियो आहे, ॿई ना आयल आहिनि, ॿई पाकिस्तान जी ख़िदमत करण में नाकाम थिया आहिनि। ॿिन्ही खे कई बार जेको आहे वारो मिलियो आहे, पर का हिकिड़ो वॾो सिगिल कम ई नथा ॿुधाए सघनि जेको ई सम्झनि था असांजो, जेका पब्लिक वेलफेयर जो हुजे ऐं उहो तारीख़ी हुजे। हाणे जेको हींअर इहे जेको ड्रामेबाज़ी ऐं टोपी ड्रामो हले थो पियो त असीं हीउ कंदासीं, असीं हू कंदासीं, सभ खां पहिरीं त हिननि ॿिन्ही पार्टियुनि जे हथ में कुझु बि न आहे। हिननि खे जेको इशारो अचे थो उन ते ई अमल करणो आहे ऐं उन ते ई अमल कनि था पिया। ऐं उनजी बुनियादी वजह जेको हींअर अवाम में अनरेस्ट आहे, बेचैनी आहे, ख़ासि तौर ते महांगाई जी वजह खां, लॉ एंड ऑर्डर की वजह सां जे करे, त इहो उन सां ध्यानु हिकिड़े तरफ़ उन खां ध्यानु हटाइण जी इहा कोशिश आहे। यकीनी तौर ते अॼु नवाज शरीफ साहब जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, बिजली जो जेको आहे पर यूनिट 14 रुपया घटि करण जो ऐलान कयो आहे। पर नवाज शरीफ साहब खां केरु पुछे त अॼु बिजली जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ जे दौर में 16.5 रुपया फी यूनिट हुई, उहो हींअर एवरेज 60 रुपया फी यूनिट छो थी वई आहे। हाणे जेका हिननि हमेशह इहो जेको वॾो दावो कंदा रहंदा, जीअं हींअर मियाँ साहब कयो त मोटरवे ठाहिया, बिजली जा मनसूबा आया, इहे उहे बिजली जा मनसूबा आहिनि जेके हाणे बिजली ॾियनि या न ॾियनि, पर उहो सालियाना 2200 अरब यानी असांजे डिफेंस बजट जे बराबरि तक़रीबन उहे पैसा हुननि खे ॾियणा पवनि था। तोड़े जो तव्हां बिजली उन्हनि सां वठो या न वठो, इहे उहे महांगा सौदा हुया जेके पीपल्स पार्टी बि कया ऐं नवाज शरीफ बि कया। ऐं इहे बग़ैर के बिल्डिंग जे थिया हुआ, बंदि कमरनि में थिया हुआ, ऐं उन जो अॼु आवाम जेको आहे उन जो खमियाज़ो जेको भुगती रहियो आहे।
हाणे 16 रुपए खां 60 रुपए ते वठी वञण ऐं 14 रुपया उन्हनि खे रिलीफ ॾियण मुंहिंजी नज़र में इहो को वॾो को कमाल जी ॻाल्हि न आहे। पर ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी आहे जो जेको चेयरमैन साहब आहे बिलावल भुट्टो साहब, हुन त चयो असीं 300 यूनिट फ्री ॾींदासीं। 14 रुपया घटि करण जी त ॻाल्हि छॾे ॾियो, ही अवाम वटि विया, अवाम खे धोखो कयो, अवाम सां कूड़ ॻाल्हायो त बाबा असीं 300 यूनिट तव्हांखे फ्री ॾींदासीं। हाणे उन बिजली जे मामले ते ॻाल्हाइण लाइ बि तयार आहिनि। ऐं जेके हाणे सिंध में जेके अंदरूनी तौर ते जेके वॾा मसइला पैदा थी पिया आहिनि पीपल्स पार्टी लाइ, ऐं जेका इनफाइटिंग थी पई आहे त मुख़्तलिफ़ ग्रुप्स पैदा थी विया आहिनि, ऐं जेका बुनियादी जेका 18वीं तरमीम खां पोइ लॉ एंड ऑर्डर जी जेका ज़िम्मेवारी हुई सिंध हुकूमत जी हुई, ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां मखदूम जमील ज़मान साहब खे ॿुधो आहे त भई हिन खे धाड़ेल या ही लॉ एंड ऑर्डर कंट्रोल करण सिंध जी हुकूमत जे वस में ही न आहे। ऐं इहो पाण ॾिसी रहिया आहियूं, रुॻो जमील ज़मान साहब इहा ॻाल्हि ई न कई आहे, इहो आलिम आश्कार ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसो त जेके माण्हू अगवा थियल आहिनि उन्हनि जी वापसी जो को इम्कान नज़र नथो अचे। भुग भरण जे कराची में स्ट्रीट क्राइम तमामु घणो वधी वियो आहे। त इहो उन्हनि सभिनी शयुनि ते जेको मुंहिंजो ॾिल आहे या उन्हनि खे लिकाइण लाइ इहे सभु जेके हिननि जा हरबेबाज़ी हले थी, पर इहो हाणे घणो वक़्तु हली न सघंदी। हाणे इहे ॿई पार्टियूं इंतज़ारु कंदियूं आहिनि त ISPR जी कॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, ऐं ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जेको आहे हिन उहो उन तहत ई बयानियूं ठाहिनि था, पोइ इमरान ख़ान जे ख़िलाफ़ हुजे या हिक ॿिए जे ख़िलाफ़ हुजे। हिन जो पंहिंजो हाणे बयानियूं ख़तमु थी वियो आहे, हिन जो पंहिंजो नज़रियो कोई कोन्हे। हिन जो नज़रियो सिर्फ़ु हिकिड़ो आहे त अचो गॾिजी हिन मुल्क खे लुटियूं फुरियूं ऐं दफ़ा थी वञो। ऐं तव्हांखे त ख़बर आहे, पर पूरी दुनिया ॼाणे थी ॿिन्ही पार्टियुनि जो जेको आहे हिन मुल्क खां ॿाहिरि स्टेक्स आहिनि, हिन मुल्क में अंदरि के स्टेक्स न आहिनि। जेसिताईं नवाज़ शरीफ़ चए थो मुझे क्यों निकाला आहे, अञा ताईं हुनजो रोइण बंदि कोन थो थिए। पर तव्हांखे जेकर के कटियो, तव्हां एॾो वॾी शहादत शब्द बद सां तव्हां पाकिस्तान मोटी आया आहियो, उन खां पोइ महीना महीना गुज़री वञनि था, तव्हां शक्ल तव्हांजी आवाम ॾिसे कान थी, तव्हां कहिड़े मुल्क जा अॻवान आहियो, कहिड़ियूं सर्विसिस ठीक लाल आहिनि। साहब, शामिल गुफ्तगू कयूं था असलम गौरी साहब खे भी, ऐं ज़रूर ज़ाहिरा KP में अवां जी हुकूमत है, उते जेके मसला या मामला नज़र अचन पिया उन्हनि ते भी ज़रूर अवां खराए वठंदासीं। असलम गौरी साहब, आप क्या कहेंगे मौजूदा सूरत हाल, जो मुल्क की वो पार्टियां जो हुकूमत में शामिल हैं, हुकूमत का हिस्सा हैं, वो भी परेशानी का इजहार कर रही हैं, फिर किससे सवाल किया जाए? बहुत शुक्रिया। बात यह है कि इस वक्त पीपल्स पार्टी का मिजाज, पीपल्स पार्टी वो पहले वाली पीपल्स पार्टी नहीं है जो भुट्टो साहब की थी या बीबी बेनज़ीर की पार्टी थी। अब पीपल्स पार्टी नाम तो उनका इस्तेमाल कर रही है, लेकिन उनके कारहाय नुमायादी इस्तेमाल कर रहे हैं, लेकिन खुद उस पर कुछ जो है अपना जो नहीं कर रहे हैं, अपनी तरफ से काम नहीं कर रहे। 16 साल से सिंध में हैं, कौन सी दूध की नहरें बह रही हैं वहां पर, हमें बताएं। अगर आज पंजाब में बिजली पंजाब गवर्नमेंट ने सस्ती की है, तो आपके इलेक्ट्रिक की बिजली सस्ती कर दे। सुने उसके बोर्ड ऑफ डायरेक्टर में तो आपके प्रेसिडेंट साहब के अजीज करीबी अजीज शेयर होल्डर हैं, तो आप कर दें सस्ती उसको। आप सिर्फ ये आप देखें, बात सुने, आपने 16 की हुकूमत में 50% से ज्यादा आपने आप उसकी जो काबीना थी उसका हिस्सा थे, लेकिन इलेक्शन के दौरान आप उसी हुकूमत पर तनकीद करते रहे। तो पीपल्स पार्टी को अपना रवैया तब्दील करना होगा। और ठीक है, टफ टाइम दे हुकूमत को, प्रेसिडेंट का ओहदा छोड़ दें, चेयरमैन सेनेट छोड़ दें, डिप्टी स्पीकर छोड़ दें, गवर्नर छोड़ दें, दे टफ टाइम। ये तो नहीं है कि मजे भी सारे करें, इंजॉय भी सारे करें और सारे ओहदे भी रखें और फिर कहें हम टफ टाइम। क्या टफ टाइम देंगे? आप खा रहे हैं, पी रहे हैं, साहब हुकूमत तो मियां साहब ये कह रहे हैं कि हमने बड़ी कुर्बानियां दी हैं, अपने वोट बैंक की कुर्बानी दी अवाम के लिए और मुल्क बचाने के लिए अपनी सियासत को हमने दाव पे लगाया। मियां साहब उस वक्त जब PDM की बात चल रही है, वो उस वक्त का भी हवाला दे रहे हैं, तब तो मौलाना साहब भी PDM का हिस्सा थे, उसको लीड कर रहे थे। और जाहिर है ये जो जिन मसाइल का हम जिक्र कर रहे हैं, ये किसी एक हुकूमत में तो हुए नहीं हैं, ये तो साल से ये मसाइल चले आ रहे हैं। लेकिन अब ये सूरत हाल है कि हर पार्टी अपना जो बता रही है कि हम जिम्मेदार नहीं है, कोई और जिम्मेदार है। नहीं, आपके सामने IPP कहां से स्टार्ट हुआ है? राजा परवेज अशरफ साहब से स्टार्ट हुआ है, किसको नहीं पता। इसके बाद नून लीग ने अपने दौर में उसको चलाया, PTI ने अपने दौर में चलाया, तो सब इसमें हिस्सेदार हैं। लेकिन आज हम खड़े होकर नून लीग पर तनकीद करेंगे, ये उनका वजीर आजम है, तो हम उस पर तनकीद कर रहे हैं। जब मेरी हुकूमत थी तो मैंने क्या किया, मैंने उस वक्त IPP पे क्या किया? पर यह गलत है। पीपल्स पार्टी वाकई टफ टाइम देना चाहती है, अगर वाकई वो नूरा कुश्ती नहीं कर रही
वो अगर वाकई टफ टाइम देना चाहती है, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान का ओहदा छोड़ दे, अपोजिशन में आ जाए और वो छोड़ दे, स्पीकर का ओहदा छोड़ दे और डिप्टी स्पीकर छोड़ दे, गवर्नर छोड़ दे, मजे भी ले रहे हैं और टफ टाइम भी दे रहे हैं। ये कौन सा तमाशा है? और 16 साल में आपने सिंध को दिया क्या? आप लॉ एंड ऑर्डर नहीं दे सके, आप अगवा तावन खत्म नहीं कर सके। आप कराची की रोडे जाके देख लें, मौजूद दौड़ो, एक तो लोग पहले मौजूद दौड़ो जाते थे देखने के लिए, आज तो कराची पूरा मौजूद दौड़ो बना हुआ है। आप वहां कुछ नहीं कर पा रहे, आपके इलेक्ट्रिक में आवाम को रिलीफ नहीं दे पा रहे। अमनो अमान की सूरत हाल यह है कि आपके सामने स्ट्रीट क्राइम कितने बढ़ चुके हैं। तो ये सब कुछ हो रहा है, अब वहां तो तवज्जो दे नहीं रहे और यहाँ टफ टाइम देने आ रहे हैं। तो इस तरह मेरे भाई जहां जहां जिसकी जिम्मेदारी है उसको अपनी जिम्मेदारी पूरी करनी चाहिए। और बाकी रह गया कि 16 माह की हुकूमत पे हम इसलिए गए थे तो उस वक्त मुल्क डिफॉल्ट की तरफ बढ़ रहा था, मुल्क के हालात बहुत खराब थे, हमने उसको सहारा दिया, लेकिन वो 16 माह का मलबा आज तक हमारे कंधों पे पड़ा हुआ है, जिससे निकलने की अब कोशिश कर रहे हैं। और मियां साहब जो सही कह रहे हैं, और मियां साहब उस फ्रंट लाइन पे थे और सेकंड पीपल्स पार्टी थी, और पीपल्स पार्टी आज अपनी जान बचा रही है। मैं समझ रहा हूँ ये गलत है, ये नहीं होना चाहिए। अगर आप बराबर के शेयर होल्डर हैं तो बराबर पे आप कंधा भी उतना ही पीपल्स पार्टी हुकूमत को दे, और वरना बाकी टफ टाइम की जरूरत क्या है? आप आज उनको हुकूमत के साथ जो आप ताउन कर रहे हैं, आप असेंबली में, कौमी असेंबली में, हर जगह जो आपने उनको वोट दिया हुआ है, आप कभी एक ऐलान कर दें कि हम हुकूमत से अलहदा होते हैं, 2 मिनट में हुकूमत ठीक, क्यों इस तरह से आप ये टोपी ड्रामा ना करें? सीधी सी बात है जो आवाम को समझ। जी करीम साहब छा रिस्पॉन्ड कंदो? मसलो इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका 16 मंथ जी जेका हुकूमत हुई उनमें त सभु हिसेदार आहिनि। जेके अपोज़िशन में हींअर वेठा आहिनि उहे बि हिसेदार आहिनि, जेके हुकूमत में वेठा आहिनि उहे बि गॾियल नमूने। जमात उलमा इस्लाम त उते गवर्नर जो यको हो, ऐं बलूचिस्तान जी जेके नेशनल पार्टी उहा बि हुई, ऐं मुस्लिम लीग हुई, पीपी बि हुई, सभु पार्टीज़ हुयूं। हाणे जेको आहे सो मिसाल तौर ते असां इहो चऊं था त कंसल्टेशन थियणु खपे, ऐं मुस्लिम लीग वारा नथा कनि, ऐं गॾियल फ़ैसिला गॾिजी कंदासीं त फ़ाइदो थींदो। हे कंसल्टेशन नथा कनि, ऐं जॾहिं असीं घोड़ा कयूं था तॾहिं उहे ॻाल्हाइनि था, सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे। ऐं इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे त पाकिस्तान जी का पॉलिटिकल पार्टी हिन वक़्तु इन पोज़ीशन में न आहे त हू बहरान खां कढी सघे। उहे सभु पॉलिटिकल पार्टी जॾहिं वेंदियूं तॾहिं बहरान सां निकिरी सघनि थियूं। इन सिलसिले में असां घोड़ा पिया कयूं त बाबा मिली करे कंसल्टेशन सभिनी पॉलिटिकल पार्टी सां कजे, जेका उहे नथा कनि। जेका असां ॻाल्हि रखी पहिरीं बि हुई, हाणे वरी रिपीट पिया कयूं। असांजी नो डाउट 16 साल सां हुकूमत हुई त माण्हू असांखे वोट था ॾियनि। असां मेडिकल में, हॉस्पिटल्स में, रोड रस्तनि में, ॿिनि चीज़नि में कुझु न कुझु त रिलीफ ॾिनो, तॾहिं त माण्हू वोट था ॾियनि। पर करीम साहब मूंखे हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे मुख़्तसिर, पर ब्रेक खां पोइ ज़रूरु मां इहो ॿुधाइजो त ही जेके बि रिलीफ आहिनि आर्ज़ी रिलीफ आहिनि। अॼु मियां साहब बि जेको ऐलान कयो आहे आर्ज़ी रिलीफ आहे, का मुस्तक़िल रिथाबंदी, का वॾी लॉन्ग टर्म प्लानिंग असांखे छो न पई नज़र अचे इन हवाले सां, उन ते बि ॻाल्हायूं था। नाज़रीन हिकु मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर खे भलीकार ऐं गुफ्तगू असांजी हलंदड़ आहे करंट अफेयर्स ते। जी करीम साहब, ॾिसो बेनज़ीर साहिबा 93 खां 96 ताईं आई, उन बिजली जे बारे में इलाही पॉलिसीज़ ठाहियूं, ऐं उहो पॉलिसीज़ वरी मियां नवाज़ शरीफ़ साहब कंटिन्यू कयूं, न कंटिन्यू कयूं। मसलन थर कोल जो जेको आहे सो किटी बंदर प्रोजेक्ट, अगरि बेनज़ीर साहिबा 93 में रखी वई, हुननि अची नवाज़ शरीफ़ बंदि करे छॾियो। ऐं परवेज़ मुशर्रफ इन 8-9 सालनि में बिजली जे हवाले सां कुझु कोन कयो। जॾहिं पीपल्स पार्टी आई त उन वक़्तु नून लीग बि असां सां गॾु हुई, मौलाना फज़ल रहमान जी जो ग्रुप बि असां सां गॾु हो, ANP बि असां सां गॾु हुई। 2007-8 जी ॻाल्हि पियो कयां। जेके फ़ैसिला थिया उन्हनि में सभु इहे भाङे भाए वारा आहिनि। त पोइ अॼु पीपल्स पार्टी हद छो बि कढे, जॾहिं अवां चओ था हाणे सिलसिलो इहो सालनि खां हलंदो पियो ॻाल्हि ॿुधो न, इहो मां त हिकु जनरल ॻाल्हि पियो कयां बिजली जी। ऐं उन खां पोइ जेका 18 अमेंडमेंट अथई उनमें इहे सभु आहिनि गॾु। हाणे उन खां पोइ जेको आहे सो धरना थिया, उनमें बि असां गॾु हुआसीं के फेल करण में, मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे असीं कामयाबु करण में असां सभु गॾिजी करे बचाए वियासीं। त इलाही चीज़ असीं इहो इन करे सभु चीज़ूं ठहियूं, ऐं ख़ैर सां इहो सफ़र हले पियो
जो कंसल्टेशन प्रॉपर थी हाणे उहो प्रोसेस जेको आहे मुस्लिम लीग कोन पई करे। ठीकु बाक़ी त हाणे खीर जी नदियुनि जी ॻाल्हि असीं बि नथा कयूं, जिते कम सुठा थिया आहिनि किथे कोन थी सघिया आहिनि, पर मजमूई तौर ते ज़रूर कुछ थिया आहिनि तॾहिं त अचूं पिया न इलेक्शन ठीक में। मियां साहब, सारा जो मसला है वो कंसल्टेशन का ना होना है। क्यों नहीं मुस्लिम लीग नून अपने तहादियों की बातों को, खदशात को सीरियस ले रही? देखें, ये मैंने आपके पिछले प्रोग्राम में भी कहा था, ये सियासी जो पार्टियां हैं ये सियासी बयानात इनके और हैं और इम्प्लीमेंट के कुछ और करते हैं। देखें, सबको ये पता है कि मुल्क की हालात क्या है, IMF के साथ मामलात क्या चल रहे हैं, हमारी माशी हालात क्या हैं और ख़ारजी हमारे हालात क्या हैं, इन सबको पता है। लेकिन पब्लिक की बैटरी चार्ज करने के लिए ये ऐसी स्टेटमेंट देते हैं। अब पब्लिक को इतनी बेवकूफ़ नहीं है, पब्लिक हमारी बहुत समझदार है और हम सियासतदानों से ज्यादा समझदार है। सबको ये पता है कौन क्या कर रहा है। तो आप कह रहे हैं कि जो लाल साहब कह रहे हैं कि एक ही सिक्के के दो रुख हैं, ये सिर्फ पब्लिक कंजप्शन के लिए बातें हैं, बाकी हकीकत से इनका कोई ताल्लुक नहीं। मेरी थोड़ी सी बात जी जी मुकम्मल करें। इस वक्त मसला देखें, इस वक्त मेरी ये गुजारिश तमाम आपके टीवी चैनल के जरिए से गुजारिश होगी तमाम अदारों को, जिस अदारे ने अब ये फैसला कर लिया है कि सियासत में हमने इंटरफेयर नहीं करनी, तो ये बात भी बड़ी क्लियर है कि सियासत में ताकतवर अदारों का जो रोल रहा है, ये भी एक पाकिस्तान को तरक्की की राह पे गामजन इसलिए नहीं हुआ कि एक हुकूमत की पॉलिसी कंटिन्यू कभी नहीं रही। तो अपनी मर्जी, जब हर शख्स किसी बड़ी सीट पर बैठकर अपनी जात से बाहर नहीं निकलता, तो ये सोचे कि मुझे टेंशन किस तरीके से मिलनी चाहिए, मैं किस तरीके से आगे सरवाइव कर सकता हूँ, मुल्क करे या ना करे, चाहे कोई सियासतदान हो, चाहे कोई फौज का सरबराह हो, चाहे कोई किसी जुडिशली का सरबराह हो, अगर सब अपनी जात से बालातर होकर इस मुल्क के लिए सोचेंगे, अपनी अपनी हदूद तो में सर महदूद मियां साहब, होकर, उसकी शुरुआत मुस्लिम लीग नून खुद से क्यों नहीं कर रही है? आपने बड़ी अहम बात की कि पॉलिसीज का तसलसल ना होना एक बड़ा रीजन है। तो बिल्कुल एक सवाल मेरा सुन लें। आज नहीं, पीपल्स क्या पार्टी ने ये भी कहा है कि पीपल्स पार्टी ये भी कह रही है कि ऐसा वक्त जो खुद आप बता रहे हैं कि मुल्क की जो सूरत हाल है, मईशत के हवाले से हो या हर फ्रंट पर कोई ना कोई चैलेंज हमारे लिए तैयार है, ऐसे वक्त में ऐसी क्या कारकर्दगी हो गई जिसके इजहार के लिए आपको इतने महंगे इश्तिहारात का सहारा लेना पड़ा? तनकीद कर रहे हैं वो लोग, आप ही की हुकूमत के साथ हैं, लेकिन तनकीद कर रहे हैं, बता रहे हैं अवाम को कि इस वक्त अवाम के टैक्स का पैसा इतने महंगे महंगे इश्तिहारात पर आपने दिया और ऐसी कोई कारकर्दगी भी नहीं है ग्राउंड पर। नहीं, देखें, बात यह है कि जो भी पॉलिसी फेडरल लेवल पे हम लेकर आते हैं, पहले ये बताएं कि किस पॉलिसी के अंदर अवाम को जो रिलीफ दी जाती है, या IMF के साथ जो इस मुल्क के अंदर जो हम सारे टैक्स इकट्ठे करके ज्यादा कर्जों में दे रहे हैं, क्या अपोजिशन में जो बैठे हुए हैं या हमारे साथ जो इत्तेहाद में शामिल हैं पार्टियां, क्या उनको किसी बात का इल्म नहीं है? उनको भी अब इस हर चीज का उनके इल्म में ये बात है। तो ये मैं आपको पहले भी गुजारिश कर चुका हूं कि ये पब्लिक स्टेटमेंट उनकी और है, हकायक कुछ और हैं। लेकिन मियां तो साहब, उसकी मसला मिसाल ये मैंने नहीं अपने है कि पहले- इल्म में है या नहीं है, वो तो आपके तहादियों के मामला है। मसला ये है कि ये बातें हकीकत पर मबनी तो हैं, इश्तिहारात तो वो डिस्प्ले हुए वहाँ पर। उसके साथ साथ आपने जिक्र किया, हम एक तरफ से ऑस्टेरिटी मेजर्स की बात की जाती है, लेकिन ग्राउंड पर सूरत हाल बिल्कुल डिफरेंट है। तो हुकूमत के कौल फैल में तजाद तो है। आपने खुद कहा कि ये वक्त डिमांड करता है कि सब मेच्योरिटी से के साथ बिहेव करें, लेकिन फिर खुद हुकूमत ही वो सारे मामला करती नजर आती है। तो ये क्या सारी बातें, ये सारे मामला क्या सिर्फ अवाम के लिए हैं? देखिए, बात यह है कि जो आप बात कर रही हैं वो किसी हद तक आप जिस तरीके से आप हर बंदा अपनी नज़र से और अपने ज़हन के मुताबिक सारी चीज़ों को देखता है। मसला ये है कि जो हुकूमत में इक़्तिदार में पार्टी बैठी होती है, उसको पता होता है कि हमने कोई ऐसी सियासी पार्टी ये नहीं चाहती कि पब्लिक को रिलीफ ना मिले
और अगर पब्लिक को रिलीफ मिलेगा तो फिर वो पार्टी जो इक़्तिदार में होती है तो वो दोबारा पब्लिक के पास जाके जवाबदे होगी 5 साल के बाद इलेक्शनों में। तो कौन ये चाहता है, कौन ये करेगा कि वो अपनी पार्टी का भी नुकसान करे और मुल्क का भी नुकसान करे। बात ये है कि यहाँ पे बहुत सारी चीजें, यहाँ पे जो पाकिस्तान के अंदर मसला है, यहाँ पे जो टैक्स इकट्ठा किया जाता है वहां पे बहुत सारी लीकेज है, जिसके ऊपर हम कोशिश कर रहे हैं कि वो मामला ठीक हों। फिर उसके बाद जो टैक्स लगते हैं, जो टैक्स अवाम की रिलीफ के लिए या कर्जों की शक्ल में जाते हैं, वहां पे बहुत सारे मसले हैं। तो ये सारी चीजें मैं ये गुजारिश कर रहा हूँ, उस वक्त हम ये हल कर सकते हैं जब तक हम सब अदारे, सब पार्टियां बैठकर एक लाए अमल तैयार करें और तमाम जो जिम्मेदार शख्सियत हैं पूरे पाकिस्तान के अंदर वो अपनी जात से पालातर होकर पाकिस्तान के ठीक मियां साहब, सोचें। चलें, तो आपने कहा कि साथ बैठने की जरूरत है। सिर्फ एक मिनट जी, मैं एक सेकंड, मैं ये गुजारिश करना चाहता हूं कि पाकिस्तान मुस्लिम लीग की साबका तमाम हुकूमतें आप देख लें, सिवाय ये 16 महीने की और अब की हुकूमत, जहां पे हमें ये परेशानियां किस लिए आई हैं, ये 3.5 साल में जो पीटीआई ने इस मुल्क का बेड़ा गर्क किया था उसको एक ट्रैक पे लेके आने के लिए ये सारी परेशानियां वाम तो अब तो 1 साल से जायद हो गया मियां साहब, बानी पीटीआई जेल में है। 1 साल के अंदर कोई इस्तेकाम नहीं ला सकी आपकी हुकूमत, कैसे साइड पर रख दे? मसाइल तो अभी खड़े हैं हमारे सामने। लाल साहब छा एड कंदो ॼाणाइनि पिया त माज़ी जी जेके हुकूमतूं रहियूं उन्हनि जो तमामु वॾो किरदारु ऐं ज़ाहिर आहे, उनखे माइनस नथो करे सघिजे हिन समूरी सूरत हाल ऐं मसइलनि खां। पाकिस्तान तहरीक इंसाफ जी हुकूमत रही आहे, मसइला उन वक़्तु बि हुआ ऐं ईअं ई अवाम बरस्तनि ते ईंदो हो, ही पार्टियूं बि एहतजाज कंदे नज़र ईंदियूं हुयूं। हाणे जेका सूरत हाल आहे, एहतिसाब वारो मामिलो हलंदड़ आहे ऐं ॼाणाए पियो वञे त ही एहतिसाब बि इन करे हलंदड़ आहे त जीअं मुल्क खे हिकिड़ी बहितर डायरेक्शन में वठी वञिणो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो नालो बि बार बार ॻंढिजे थो, उन समूरी सूरत हाल में लिंक कयो पियो वञे। छा ख़दशा आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ जा हिन सूरत हाल खे वठी करे, ऐं छा गिरफ़्तारनि खे वठी करे, मामलनि खे वठी करे पीटीआई के सवाल के ख़दशा मौजूदु आहिनि? न ॾिसो, सभ खां पहिरीं त जेका बार बार पाकिस्तान तहरीक इंसाफ जी कारकर्दगी जी ॻाल्हि कई पई वञे त हू असांजा न, जेका ही 16 महीननि जी हिन जी पहिरीं हुकूमत आई हुई, जेकॾहिं हुननि जेके असांजी हुकूमत जा जेके अंग अखर ॾिना आहिनि उन जे हिसाब सां GDP ग्रोथ 6% खां मथे हुई, जंहिं लाइ अॼु बि ही रोइनि ऐं तड़पनि था पिया, पर उहा ग्रोथ हिननि खे नथी मिले। एक्सपोर्ट वधीक हुई, रेमिटेंसेस वधीक हुया, एग्रीकल्चर में हारी खुशहाल हो, किसान खुशहाल हो। अॼु हारी रोए थो इन जे सॼे इन सेटअप में। तव्हां इंडस्ट्रियलिस्ट तव्हां ॾिसो, एक्सपोर्ट वधी वई हुई, इंडस्ट्री तव्हांजी जेका आहे उहा रिवाइव थी वई हुई। अॼु तेज़ी खां इंडस्ट्री बंदि थिए पई। 16 लख माण्हू त गुज़िरियल साल हिन जी हुकूमत में ही मुल्क छॾे वीचारा हलिया विया हिन जी पॉलिसीज़ जे करे। हाणे जॾहिं असांजी हुकूमत हुई त ही वॾियूं दावूं कंदा हुआ, बिलावल भुट्टो साहब, नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, त असां वटि वॾियूं तजुर्बेकार टीमूं आहिनि ऐं असीं मुल्क खे अॻियां वठी हलंदासीं। ऐं हाणे चवंदा त असीं अकेले सिर्फ़ु कुझु कोन था करे सघूं, सभिनी खे गॾु वेहणो पवंदो। हाणे बिलावल भुट्टो साहब जी बार बार इहा ॻाल्हि त असांखां कंसल्टेशन नथी थिए। तव्हां ॾिसो, बजट जो मामिलो आयो तॾहिं बि बिलावल साहब जेको आहे बाइकआउट करे रवानो थी वियो त असीं हिन बजट में न वेंदासीं। पोइ वरी हिकिड़ी फोन कॉल अचे थी त वरी उन बजट में वेही रहे थो। पोइ वरी तव्हां जेका पीटीआई खे बैन करण जी ॻाल्हि आई, जेके खे अचनि थियूं थोरे जो अॼु ॾींहुं ताईं, उन्हनि जो इहो आहे त असां केरु पुछे ई नथो। तव्हां एॾा इररिलेवेंट थी वेंदो जॾहिं तव्हां पंहिंजी सौदेबाज़ी, तव्हां पंहिंजो घटि क़ीमत ते पंहिंजो जेका एसेट आहे या तव्हांजो जेको कैपिटल आहे सियासी विकिणी छॾींदव सिर्फ़ु हिकिड़ी सदर जी कुर्सी लाइ, हिकिड़े डिप्टी स्पीकर जी कुर्सी लाइ, त तव्हांखे हू छा लाइ पुछनि? तव्हां हू त उहे ई छाकाणि सॼो सेटअप जेका आहे उहो असल धड़ियुनि जो आंदल आहे, हुन में हिन जो को किरदार ई कान्हे। बुनियादी तरह त तव्हां उहो एग्रीमेंट वापसि हाणे जे माण्हुनि खे ॾेखारियो, पाकिस्तान जी अवाम जे साम्हूं पेश कयो। जॾहिं अवां खे अधु राति जो बिस्तरनि मां कटी चयो त अभी आधे घंटे में आपको एग्रीमेंट करना है और आपको ये हुकूमत बनाने का ऐलान करना है, तो बुनियादी तरह खां उहो शइ जेका आहे साम्हूं खणी अचो। हीउ जेको मौजूदा सेटअप आहे इहो इंतिहाई नॉन सीरियस हिन मुल्क दुश्मन सेटअप आहे। न सिर्फ़ इहा जेका तव्हां ॻाल्हि कई वॾी वैलिड, त न्यूयॉर्क ते जेका आहे मरियम नवाज़ साहिबा जो फोटो अची वियो आहे पंहिंजो टाइम स्क्वायर ते, त हाणे जेका आहे तरक़ी जी राह जेका आहे खुली पई आहे। इहो इंतिहाई खिल ऐं मज़ाक न सिर्फ़ इहो आहे, पर अरबे रुपयनि जी मालियत सां पंजाब में
ब्यूरोक्रेट्स लाइ नवां DHA में ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते घर ठाहिया पिया वञनि, गाॾियूं वरितियूं पियूं वञनि, एड्स ॾिनियूं पियूं वञनि, सेंटर में जेका आहे उहो ऑनरेरियम पिया ॾिना वञनि, करोड़े रुपयनि जा, ख़ासि तौर ते फाइनेंस में तव्हां ॾिसो 24-25 करोड़ रुपए जा मुलाज़िमनि खे ऑनरेरियम ॾिना पिया आहिनि। हिकिड़े पासे तो सभु कुझु इहो था कनि, ॿिए पासे जेका दुनिया जेका तरक़ी छा पई करे, अॼुकल्ह दुनिया जी जेका बि आहे उहो डिजिटल वर्ल्ड थी वई आहे, सॼी इंटरनेट ते सॼी दुनिया हले थी, सॼो ऑटोमेशन ते हली वई आहे। ॿिए तरफ़ हिन कुझु ई अरसे में $300 बिलियन जो नुक़सान कयो आहे इंटरनेट स्लो करे, ऐं हाणे वधीक इंटरनेट ते फायरवॉल लॻाए उनखे स्लो कनि था। ऐं कई जेके मुल्की कंपनियूं आहिनि उहे मुल्क में जेके बैनुल अक़वामी कंपनियूं आहिनि उहे प्लान कनि थियूं त हीअ मुल्क छॾे वञनि, छाकाणि जे मुल्क में इंटरनेट जहिड़ी सहूलियत बि ॾियण लाइ तयारु न आहिनि त उते कहिड़ी जेका उहो मुल्क तरक़ी कंदो। इहो छाकाणि त फस्तायत जी हुकूमत आहे, हिननि खे हर सूरत में पंहिंजी जेका आहे हुकूमत काइम करण लाइ पोइ चाहे पाकिस्तान जी अवाम जो जेको कद कपिड़ो पाए इहो उन लाइ तयारु आहिनि। हाणे जेका तव्हां ख़र्चनि जी ॻाल्हि कई आहे त साफ़ ॻाल्हि आहे जेके तव्हां गिरफ़्तारियुनि जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, असांजो उन्हनि ते चिटो मौक़ुफ़ आहे त इहा बुनियादी तरह उन्हनि इदारनि जो जेको आहे अंदरूनी मामिलो आहे। जेकॾहिं इन्हनि मामलनि ते जेका नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जेका ॿोली ॻाल्हाए थी पई, जेको ISPR जी ऐं फैसल वाडा जे पोयां जेके ही स्टेटमेंट्स जारी कनि था त 9 मई जे हवाले सां के शयूं साम्हूं ईंदियूं त असांखे उन ते को एतिराज़ कोन्हे, असांजो मुतालबो हूंदो, असीं शुरू खां कयूं पिया त उन ते कमीशन जोड़े उन जा असल किरदार जेके आहिनि उहे वाइखा कया वञनि, ऐं जेको उन वक़्त ते जेको उते लॻल हुयूं CCTV कैमरास उन्हनि में जेके फुटेजिस आहिनि उहे अवाम जे साम्हूं आंदा वञनि। ऐं इहा ॻाल्हि बि साम्हूं आंदी आहे त जिन माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जॾहिं हुननि प्रेस कॉन्फ्रेंसिस कयो त हू कीअं खीर जा धोतल थी पिया ऐं ॿिया जेके आहिनि उहे जवाबदारी रहिया ऐं उनजे पोयां हिननि जो जेको जबर ऐं ॾाढ जारी ठीक रहियो। लासब ये वज़ाहतूं पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, या वज़ाहतूं पंहिंजी जाइ ते, पर उनखां सवाइ जेके अॼुकल्ह ISPR तरफ़ां जेके बयान जारी थियनि था, जेके प्रेस रिलीज़ साम्हूं अचनि थियूं, उन में बि वाज़े तौर ते ॿुधायो थो वञे त कहिड़े रीति जेल अंदरि बि सहूलियतकारी हले पई, पैगाम पहुचनि पिया, मामला हलनि पिया, ऐं कहिड़े रीति माज़ीअ में या जंहिं पीरियड जो ज़िक्र थिए पियो जंहिंखां पोइ गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उन हवाले सां बि वाज़े कयो पियो वञे त कहिड़े रीति इहे मामला माज़ीअ में बि हलंदा रहिया ऐं खोड़ शयूं मौजूदु आहिनि, ऐं वफ़ाक़ी सरकार भी यह दावा करे पई त ईंदड़ ॾींहं में अञा वधीक सबूत सामू अचना आहिनि। असलम गौरी साहब, आप कैसे देखते हैं इस एहतसाबी मिशन को? मजीद आप क्या देखते हैं आने वाले दिनों में सूरत हाल बनते हुए? हुकूमत मजीद गिरफ्तारियों का अंदिया दे रही है? देखिए बात सुने, मसला ये है कि ये तो हर दौर में ऐसा होता रहा है। PTI के दौर में मियां नवाज शरीफ साहब और उनकी पूरे फैमिली को गिरफ्तार किया गया, जेलों में डाला गया, और इसी तरह जरदारी साहब बड़ा लंबा अर्सा जेलों में रहे। तो इसको एहतसाब नहीं कहते। एहतसाब अगर आपने करना है तो फिर बिल्कुल अक्रॉस द बॉर्डर करना होगा। आपने जुडिशरी हो, आपने जनाब एस्टेब्लिशमेंट हो, सियासतदान हो, या आपकी ब्यूरोक्रेसी हो, सब जो लोग अपने उस दायरा अख्तियार से जो उन्हें 1973 के आइन ने दिया है उससे बाहर जाते हैं, उन सबका एहतसाब होना चाहिए। फौज के अंदर तो हम देख रहे हैं कि बड़ी गैर मामूली कार्रवाई हुई है। आप नहीं समझते कि अब यहाँ से आगाज होगा जिस एहतसाब की आप बात कर रहे हैं कि अक्रॉस द बोर्ड एहतसाब होना चाहिए? देखिए, मैं फिलहाल उसको उस अंदाज में नहीं देख रहा हूँ। मैं समझ रहा हूँ उनका अंदरूनी मामलात हैं, कोई चीज़ें जो फौज के अंदर होती हैं वो आगे जाके आपको पता चलेगा कि असल क्या चीज़ें थी और क्या नहीं थी। दूसरी बात, इससे कबल भी हुआ है, सजाए मौत भी दी है, 14 साल की आदमी शक्ति भी उन्होंने दी है। तो ये उनके फौज के अंदर एक मामला होते हैं, उस पर हो रहा है। मैं जनरल बात करता हूँ कि जब आप करप्शन की बात करते हैं तो मेरे भाई ने खुद इकरार किया कि इस वक्त सबसे ज्यादा FBR में करप्शन हो रही है, और FBR जो इस वक्त है वो कैसे आवाम से जाके मेरे पास टैक्स लेने आएगा? तो कैसे टैक्स दूंगा? मुझे पता है कि उसने आधा गवर्नमेंट को देना है, आधा अपनी जेब में डालना है। जब तक अवाम का एतमाद बहाल नहीं होगा अदारों पे, उस वक्त तक मामला ठीक नहीं हो सकते। और जब तक अवाम के मुंतखब नुमाइंदे असम्बलियों में नहीं बैठेंगे, जो अवाम को जवाब दे नहीं होंगे, किसी और को जवाब देंगे, उस वक्त तक ये मसाइल हल नहीं हो सकते। इस तरह की लूली लंगड़ी हुकूमतें के एक विसाखी MQM की है और एक विसाखी मुस्लिम पीपल्स पार्टी की है, वो जब थोड़ा सा उनको कोई प्यास लगती है तो वो कुछ बातें 2-4 शुरू कर देते हैं, और फिर जब मामला ठंडा हो जाता है फिर खामोश हो जाते हैं। इस तरह की हुकूमतें अवामी मसाइल हल नहीं कर सकती। अवामी मसाइल के लिए
साफ और शफाफ इंतखाबात आपको कराने होंगे और फार्म 45 के तहत अवाम को लाना होगा। 47 वाली हुकूमतें मजीद नहीं चल सकती। ठीक है करीम साहब वन लाइनर मानो अवाम जो एतमाद हूँ तो साफ शफाफ चूंडन जो जिक्र था कर लाइए मैं एक बात और क्लियर कर दूं। राजा साहब ने एक बात की कि JUI भी उसमें IPP में शामिल थी। हम यूसुफ रजा गिलानी साहब की हुकूमत तक तो थे, लेकिन राजा परवेज अशरफ साहब के दौर में ये सारा रेंटर का सिलसिला शुरू हुआ है IPP का। उस दौर में हम हुकूमत का हिस्सा नहीं। ठीक जी करीम साहब ॾिसो जेको बहरान आहे उनखे गॾियल नमूने हल करे सघिजे थो ऐं जेका पकड़ धकड़ जेका विदिन फौज ठही आहे त पाकिस्तान जी तारीख़ में 52 खां ऑनवर्ड कोर्ट मार्शल्स थींदा रहिया आहिनि। इहा का नई ॻाल्हि कान्हे। परवेज़ मुशर्रफ खे बि सज़ाए मौत आई पर उहो भॼी वियो, उनखे भॼाइण वारा बि इहे ई माण्हू हुआ ऐं आख़िर में कोर्ट त उनखे सज़ाए मौत रखी हुई। सो हाणे इहे वक़्त सां गॾु चीज़ूं इनफोल्ड थींदियूं। बाक़ी पाकिस्तान जो बहरान जो हल आहे त सभु पॉलिटिकल पार्टीज़ विदिन पार्लियामेंट वेही करे मसइलो हल कनि ऐं जेके उहो फोर्सिस जेके आहिनि उहो क़ुवतूं आहिनि जंहिंजो कमु न आहे इक़्तिदार, जंहिंजो कमु ॿियो कुझु आहे, उन्हनि खे पंहिंजे हदनि में रहणु खपे ऐं पार्लियामेंट हर फ़ैसिला करे। करीम साहब वरी महिरबानी मुंहिंजी मियां अज़ीम साहब असलम गौरी साहब लाल माली साहब ना जी गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी हाणे सूमर ॾियारे तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।